वञी हिकिड़ो खुलियल बहस आहे, पर जेको बि मनफ़ी माण्हू हूंदो या रियासत जो माण्हू हूंदो उहो तव्हांखे उनजी सुञाणप कीअं कंदासीं असीं। मां सिंध जे नौजवाननि खे चवां थो, उनजी सुञाणप जॾहिं उहो ॻाल्हाए त उनजे इरादे खे, उनजे जेको ॻाल्हाए थो उनजे ॻाल्हियुनि खे, उनजे मौक़िफ़ जी परख कयो। जॾहिं उहो लिखे थो उनजे लफ़्ज़नि खे ॾिसो त छा थो लिखे, यानी हू मायूसी जूं ॻाल्हियूं लिखंदो, केर बि मायूसी जूं ॻाल्हियूं लिखे, बोहतानबाज़ी जूं ॻाल्हियूं लिखे, ऐं सियासत खां, क़यादत खां, मक़सद खां कहिड़े बि तरीक़े सां परे करण जी कोशिशि करे, डपु ख़ौफ़ नाउमेदी, डपु ख़ौफ़ या नाउमेदी इहा पखेड़ण जी कोशिशि करे लिखंदो, अदा ही शइ न थी सघंदी, अदा ही मुमकिन कोन्हे का, अदा हू फलाणा वरी कहिड़ा चङा आहिनि, यानी इल्ज़ाम तराशी लॻंदी, फलाणा कहिड़ा चङा आहिनि, फलाणा लॻा पिया आहिनि, फलाणा, यानी को बि माण्हू सोशल मीडिया ते अचे जेकॾहिं मायूस तव्हांखे करे, नाउमेद तव्हांखे करे, बोहतानबाज़ी हणे, माज़रत सां मुंहिंजो हे जेको आहे मोबाइल घड़ी घड़ी किरे थो पियो, त उन माण्हूअ जे जॾहिं ॻाल्हाईंदो तव्हांखे महसूसु थींदो त हिन ही जेको आहे सो हिन में हिकिड़ी मनफ़ियत ऐं ना हिकिड़े क़िस्म जी तव्हांखे यानी बेज़ारी पियो थो तव्हांखे ॾेखारे, लिखे या ॻाल्हाए। इन हवाले सां मां सिंध जे समूरनि नौजवाननि खे चवां थो त बाबा रियासतुनि जो जेको जबुर आहे, रियासतुनि जो जेको ॾाढ आहे, दुनिया जे कहिड़े इनकलाब में उते रियासतुनि, एजेंसियुनि, आर्मी ऐं उनजे जेको खूनख्वार जेके एजेंट, उनजो ॾमर किथे कोन रहियो आहे जो सिंध में हूंदो। बाबा जसमम जो यूनिट खोले हीअं करे छॾंदा, अदा जसकम जो यूनिट खोलींदासीं, अदा हीअं करे, अदा फलाणी पार्टी, क़ौमी तहरीक, साईं जी एम सद जो फ़िकुर, सिंधू देश जी ॻाल्हि, जदोजहद, अमली सरगर्मी, अदा खणी गुम करे छॾंदा। कहिड़ी जॻह ते इनकलाब आयो आहे जिते फ़ौज, रियासत, उन जूं दलाल खूनख्वार एजेंसियूं उन्हनि सीटी हणी कमु कयो, तव्हांखे कुझु कोन चवंदासीं, पंहिंजा यूनिट बि खोलियो, जदोजहद बि कयो, जेको कुझु करिणो अथव सो कयो, असीं तव्हांखे कुझु कोन चवंदासीं। यानी रियासत तव्हांखे ऐलान करे त कुझु न कंदासीं, पोइ यूनिट खोलबा। एजेंट तव्हांखे चवनि त बाबा तव्हां मुज़ाहिरा जलसा जुलूस कयो, न तव्हांखे लाठी चार थींदी, न तव्हांखे गुम कंदासीं, न तव्हांखे मारींदासीं, न तव्हांखे गोलियूं हणंदासीं। जेकॾहिं एॾा ई फज़ीलत वारा हुजनि त पोइ आज़ादी वठूं छा जे लाइ। इन करे अहिड़े क़िस्म जा मैसेज मुंहिंजे पढ़िया, मूं चयो त हे त नौजवाननि खे ॼण त हिकिड़े क़िस्म जी मायूसी ऐं गुमराही पई कई वञे, ऐं मौत खां डिॼणु, मौत जेको आहे कोरोना जे सूरत में सॼी दुनिया मौत जो शिकार आहे। हींअर जिते बि सिंध जो नौजवान वेठो आहे, सिंधी माण्हू वेठो आहे, माण्हू कोरोना जे करे बि मरी सघे थो, एक्सीडेंट में माण्हू मरनि था। जहाज़ जो ताज़ो वाक़ियो थियो आहे 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में, इन में 100 माण्हू ईअं अॼु जो शिकार थी विया, मारिजी विया। त मौत खां डिॼंदासीं ऐं क़ौमी जदोजहद न कंदासीं, क़ौमी पार्टियुनि जा यूनिट न खोलींदासीं, क़ौमी जदोजहद न थींदी, क़ौमी सियासत न थींदी, क़ौमी एहतजाज न थींदो, मुज़ाहिरो न थींदो, त पोइ सिंध आज़ादु कीअं थींदी। ऐं ॿी ॻाल्हि त असां जुज़वियात जेका आहे न, हल इहो आहे त सिंध पंजाब जे मथां जेको सियासी जबुर आहे, मुआशी इस्तेहसाल आहे, ऐं सिंध जे सरहदुनि ते पंजाब जो जेको कब्ज़ो आहे, इहे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जिन जे ख़िलाफ़ु असांखे जदोजहद करिणी। फ़िक्र GM सैद असांखे ॿुधाए थो त तव्हां पंहिंजे सियासत जा मालिक थियो, तव्हां पंहिंजे वसीलनि जा वारस थियो, तव्हां पंहिंजे सरहदुनि जा मुहाफ़िज़ थियो।